सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन। अल्लाह पाक फरमायो मुझा महबूब याद फरमाओ जलसो जेको मां रब पाण मल्हायो हो जंहिंजी सिदारत तो आमिना जे लाल फरमाई हुई। जई जलसे जो मौजू हो मीलाद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उनमें बुधण वारा बिरोई सूमरा जत बियूं क़ौमूं कोन हुयूं तुझे जिक्र बुधण जे लाइ टोटल उन जलसे में नबी सगोरा वेठा। खिताब मां रब करीम फरमायो हुयो सिदारत तो मुस्तफा जी हुई। पो मुआ जो मीलाद भी बयान कयो मुझा प्यारा असां बि मीलाद बयान कयो था पर जेड़ो रब करीम पंहिंजे हबीब जो क़ुरान में मीलाद बयान फरमायो आ कंहिंखे ताक़त ई कान्हे जो अहिड़ो मीलाद बयान फरमाए। अल्लाह पाक फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूर। रब करीम फरमायो इंसानो तव्हां वटि मुंहिंजो महबूब नूर बणिजी आयो। या अय्युहन्नास कद जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम। ऐ इंसानो मां जे तरफ पंहिंजे महबूब के बुरहान बनाए रवानो फरमायो। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मूं पंहिंजे महबूब के ॿिन्ही जहाननि जे लाइ रहमत बनाए मोकिलियो। सुभान अल्लाह वाह साईं वाह सुभान अल्लाह। या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। मुझा महबूब सामा के शाहिद बनाए नज़ीर बनाए दाई बनाए चमकंदड़ ऐं चमकाईंदड़ बनाए दुनिया में मोकिलियो आहे। सणो मीलाद रब बयान फरमाए। पर आऊं त हिकिड़ी ॻाल्हि में हैरान असां त किताब खणी पिया हिसाब कयूं नूर बशर जो गैब जो फलाने जो पर रब पंहिंजे महबूब सां हिसाब कयो लेखो मालिकन कयो ई न। अहिड़ी मोहब्बत अल्लाह पाक फरमाए थो वद्दुहा मुझा महबूब तुंहिंजे चमकंदड़ चेहरे जो कसम। वल्लैल मुझा हबीब तुंहिंजे कारण कारण जुल्फन जो कसम। यासीन सोना तुझी सोहनी सूरत जो कसम। लअमरो का तुझी जवानी जो कसम। वल असरे मुस्तफा तुझे जमाने जो कसम। वन नजम इज़ा हवा मेराज ते आयो है तो तुझे अचण जो कसम। वरी वापस वयो है तो तुझी वापसी जो कसम। केड़ा रब कसम दो हिते केर पहुचंदो हिसाब ही कोन लेखो ही कोन।
ला उक़्सिमु बिहाज़ल बलद जी शहर में रही पियो न शहर जो कसम ववालिदिन वमा वलद जन तोखे ॼणियो आहे उन्हनि पीउ माउ जो कसम